अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मुंहिंजो पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं वरी सिराया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग में तमामु दोस्तनि खे आयल जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि, न्यू हुजनि चाहे पुराणा हुजनि, सभिनी खे कादी अब्दुल सत्तार जो सिक भरियो सलाम क़बूल पवे इंशाअल्लाह अज़ीम। हाणे अवां दोस्तनि सां साथ रहंदो ऐं हमेशह अवां खे रोज़ नए नए वीडियो सां गॾु मौजूदु हूंदुसि ऐं हर ड्रामे जी अपडेट अवां दोस्तनि ताईं पहुचाईंदो रहंदुसि। ऐं विच में जेके कमियूं कोताहियूं पूरो महीनो ॾेढ महीनो ॿ महीना जेको ग़ाइबु रहियुसि, उन जे लाइ दोस्तनि खां माज़रत कंदुसि। जिन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे उन्हनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं लख थोरा, ऐं जिन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल में सब्सक्राइब करण खां अलावा कमेंट बि कंदा आहिनि, लाइक बि कंदा आहिनि, उहे दोस्त उन्हनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। जीअं नज़ीर आकाश ओढाणो नसीराबाद ऐं नज़ीर अटक पंजाब, ऐं असगर अली थेबो शेर सोलंगी, ऐं पंहिंजो नियाज़ हुलियो साहब, उनजी वॾी महिरबानियूं अदा जूं। नियाज़ हुलियो साहब जेको दरिया जे किनारे ते रहे थो, उन अदा जी वॾी महिरबानियूं जन असांजी चैनल खे सब्सक्राइब कयो। ऐं हुन खां अलावा उन्हनि कमेंट बि कयो, पंहिंजी एड्रेस बि ॾिनो। जेकॾहिं अवां दोस्त पंहिंजो मुंहिंजे हिन वीडियो में नालो ॿुधणु चाहियो था त जल्दी में हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो लिखी कमेंट कयो फ़ौरन, ऐं फ़ौरन जो फ़ौरन ई कंदव त। ऐं हुनखे अलावा मुंहिंजे हिन पूरे वीडियो खे वॉच कयो। वॉच करण खां पोइ लाइक कमेंट करणु न विसारींदा। तमामु दोस्तनि जूं वॾी महिरबानियूं। हींअर अवां ॾिसी रहिया आहियो सोप सीरियल सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल वेरनि जी बस्ती। जीअं नालो वेरनि जी बस्ती हो, तीअं वेरनि जी बस्ती ड्रामो बिल्कुलु फ्लॉप वियो, ऐं फ्लॉप ड्रामे जो कारण अवां दोस्त ॿुधाए सघो था। ड्रामे में बिल्कुलु ई जेकॾहिं हिन में सैयद निसार शाह हुजे हा या कुझु असद कुरैशी हुजे हा या कोई ॿिया अदाकार हुजनि हा त थी सघे थो त हीउ ड्रामो अञा बि बहितर खां बहितर थी वञे हा। ऐं हुन खां अलावा जिन दोस्तनि कमेंट बि कया हुया खोड़ सारा यार, हिन में जेको आहे हाजन थी उन जी जॻह ते अगरि साईं निसार शाह खे रखियो वञे हा तमामु बहितर हुयो। ऐं जेको आहे DSP जो कैरेक्टर उहो बि सफ़ा, SP वारो कैरेक्टर उहो बि थधो आहे। बहरहाल पूरी स्टोरी में थधाणि आहे। ऐं स्टार्टिंग में जीअं स्टोरी हली हुई उन मौज़ूअ ते, हाणे उन मौज़ूअ ते बिल्कुलु बि न आहे इहा स्टोरी। ऐं सभु कैरेक्टर थधा आहिनि, कंहिं बि कैरेक्टर में का जान न आहे। ऐं ॾिसण वारा जेके आहिनि बिल्कुलु हुन मां बेज़ार थी विया आहिनि। ऐं ॾिसंदा अचूं था उन्हनि दोस्तनि जी जेके कमेंट आहिनि उहे चवनि था जल्द अज़ जल्द हिन ड्रामे खे बंदि कयो वञे ऐं उन खां पोइ ॿियो ड्रामो ऑन एयर कयो वञे। त दोस्तो ॿियो ड्रामो बि हींअर तयारु थी चुको आहे, अन क़रीब उहो बि जल्द अज़ जल्द सिंध TV ताईं ऑन एयर कयो वेंदो। डायरेक्टर नूर ज़वर जी जेको आहे डायरेक्टर बि उहे आहिनि, राइटर बि नूर ज़वर आहिनि, उनजो ड्रामो आहे लिखियलु जेको इन क़रीब अवां जे नज़रनि जे साम्हूं हूंदो इंशाअल्लाह। ऐं जेके दोस्त पंहिंजी राय ॾिनी आहे उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं लख थोरा, लख लाइक अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। त दोस्तो हींअर जीअं KTN ते हलंदड़ हिकु बहितरीनु सोप सीरियल बि हले पई जंहिंजूं 4 क़िस्तूं हली चुकियूं आहिनि, पाप नगर। उहा एक्शन ड्रामो आहे, सैयद निसार शाह आहे, मजू आहे, ऐं हिन में अब्बास कुल ओढाणो बि आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी बि आहे। ऐं साॻियो ई सेम कैरेक्टर जेको हींअर वेरनि जी बस्ती में ज़ुल्फ़कार बुर्दी जो सेम कैरेक्टर पाप नगर में बि आहे। ऐं ॾिसंदड़ वटां उहे ज़ाहिर आहे इहा मोट ॾिसूं त हाणे हिन में जेका वेरनि जी बस्ती में ज़ुल्फ़कार बुर्दी खे जेको आहे कोन मिली मोट, उहो हींअर ॾिसूं था हिन में हिनखे मिले थी या नथी मिले। ऐं इहो ॾिसंदड़ ई ॿुधाए सघनि था त कहिड़ो ड्रामो भलो आहे, कहिड़ो ड्रामो कसो आहे। ऐं हिन ड्रामे बाबति बि अवां ॿुधायो जेको मां उनजो बि अवां दोस्तनि में वटि जेको आहे वीडियो रखंदुसि इंशाअल्लाह। सुभाणे वारी तारीख़ में ज़रूरु रखंदुसि। ऐं अवा उहो मुंहिंजो वीडियो ॾिसो ऐं उनखे में कमेंट कयो त उहो ड्रामो कीअं लॻे थो अव्हांखे। दोस्तो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। इहे ई मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, पहिरीं प्यारनि जे लाइ नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं हूंदियूं आहिनि। त पंहिंजो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखंदा करो, ऐं पंहिंजे नंढड़नि जो वॾड़नि जो ख़्यालु रखंदा करो। नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो, पंहिंजे ॿारनि खे रोड रस्तनि खां परे रखो, पंहिंजे गंदगी जे माहौल खां परे रखो,
तालीम सुठी ॾियारो, शऊर पैदा कयो। अगरि जेकॾहिं वॾड़ा नंढड़नि खे शऊर पैदा कंदो त नंढड़नि में बि अदब इख़लाक़ वारे दायरे में ऐं उन्हनि वटि बि अदब ऐं इख़लाक़ अची वेंदो। त दोस्तो इहे मुंहिंजा नंढा नंढा हिकिड़ा मैसेज हूंदा आहिनि जेके मां दोस्तनि खे हर वीडियो में मां ॾींदो आहियां। त मां चाहींदो आहियां को दोस्त मुंहिंजो अगरि हिकिड़े वीडियो ते बि अमल कंहिं करे बि थो त उन में मुंहिंजी बि जेको आहे न नेकी में जेको आहे हिसो मिलाइजी वेंदो। इहो बाबा आहे सदका जारिया आहे। अवां बि इन सदका जारिया सम्झी मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट ज़रूरु कंदा करो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं ऐं अलाह मूंखे ख़ुशि रखे। त दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखंदा करो। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी माण्हू वारा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, परवेकी, बलोची, उर्दू, पंजाबी ऐं जेके मारवाड़ी, थरी जेके बि रहनि था असांजी सिंध में, पूरे पाकिस्तान में, जिते जिते दुनिया जी कहिड़ी बि कुन कच्छ में असांजे जेके सिंधी रहंदड़ था, सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि, उहे सभु आबाद हुजो। हमेशह गुलनि जी टेकंदा टिड़ंदा रहो। इहे ई मुंहिंजियूं नेक दुआऊं हूंदियूं आहिनि, नेक तमन्नाऊं हूंदियूं आहिनि। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। अला करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे। दोस्तो वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसि ताईं मां दोस्तनि खां मां वठंदो आहियां इजाज़त। जुदा नफ़िदा पाकिस्तान जी ज़िंदाबाद। जीअं लतीफ़ जी नगरी। तमामु वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जे अला करे ख़ुशि हुजे, आबाद हुजो। पंहिंजो ख़्यालु रखंदा। ऐं हमेशह मूंखे रोज़ु नए वीडियो सां गॾु मौजूदु हूंदुसि ऐं हर ड्रामे जी अपडेट मां दोस्तनि ताईं पहुचाईंदो रहंदुसि। ऐं विच में जेके कमियूं कोताहियूं पूरो महीनो, ॾेढ महीनो, 2 महीना जेको ग़ाइबु रहियुसि, उन जे लाइ दोस्तनि खां माज़रत कंदुसि। जिन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं लख थोरा। ऐं जिन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल में सब्सक्राइब करण खां अलावा कमेंट बि कंदा आहिनि, लाइक बि कंदा आहिनि, उहे दोस्त, उन्हनि दोस्तनि जूं वॾी महिरबानियूं। जीअं नज़ीर आकाश ओढाणो नसीराबाद ऐं नज़ीर अटक पंजाब, ऐं असगर अली थेबो शेर सोलंगी, ऐं पंहिंजो नियाज़ हुलियो साहिबु, उनजी वॾी महिरबानियूं अदा ॾियूं। नियाज़ हुलियो साहिबु जेको दरिया जे किनारे ते रहे थो, उन अदा जी वॾी महिरबानियूं जन असांजी चैनल खे सब्सक्राइब कयो। ऐं हुन खां अलावा उन्हनि कमेंट बि कयो, पंहिंजी एड्रेस बि ॾिनो। जेकॾहिं अव्हां दोस्त पंहिंजो मुंहिंजे हिन वीडियो में नालो ॿुधणु चाहियो था त जल्दी में हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो लिखी कमेंट कयो फ़ौरन। ऐं फ़ौरन जो फ़ौरन ई कंदव त। ऐं हुन खां अलावा मुंहिंजे हिन पूरे वीडियो खे वॉच कयो। वॉच करण खां पोइ लाइक कमेंट करणु न विसारींदा। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। हींअर अव्हां ॾिसी रहिया आहियो सोप सीरियल सिंध TV जी बहितरीनु सोप सीरियल वेरनि जी वस्ती। जीअं नालो वेरनि जी वस्ती हो, तीअं वेरनि जी वस्ती ड्रामो बिल्कुलु फ्लॉप वियो। ऐं फ्लॉप ड्रामे जो कारण अव्हां दोस्त ॿुधाए सघो था। ड्रामे में बिल्कुलु ई जेकॾहिं हिन में सैयद निसार शाह हुजे हा या कुझु असद कुरैशी हुजे हा या कोई ॿिया अदाकार हुजनि हा त थी सघे थो त हीउ ड्रामो अञा बि बहितर खां बहितर थी वञे हा। ऐं हुन खां अलावा जन दोस्तनि कमेंट बि कया हुया खोड़सरात यार, हिन में जेको आहे हाजन थी उन जी जॻह ते अगरि साईं निसार शाह खे रखियो वञे हा तमामु बहितर हुयो। ऐं जेको आहे DSP जो कैरेक्टर उहो बि सफ़ा, SP वारो कैरेक्टर उहो बि थधो आहे। बहरहाल पूरी स्टोरी में थधाणि आहे। ऐं स्टार्टिंग में जीअं स्टोरी हली हुई उन मौज़ूअ ते, हाणे उन मौज़ूअ ते बिल्कुलु बि न आहे इहा स्टोरी। ऐं सभु कैरेक्टर थधा आहिनि, कंहिं बि कैरेक्टर में का जान न आहे। ऐं ॾिसण वारा जेके आहिनि बिल्कुलु हुन मां बेज़ार थी विया आहिनि। ऐं ॾिसंदा अचूं था उन्हनि दोस्तनि जी जेके कमेंट आहिनि उहे चवनि था जल्द अज़ जल्द हिन ड्रामे खे बंदि कयो वञे ऐं उन खां पोइ ॿियो ड्रामो ऑन एयर कयो वञे। त दोस्तो ॿियो ड्रामो बि हींअर तयारु थी चुको आहे। इन क़रीब उहो बि जल्द अज़ जल्द सिंध TV ताईं ऑन एयर कयो वेंदो। ऐं डायरेक्टर नूर ज़वर जी जेको आहे डायरेक्टर बि उहे आहिनि, राइटर बि नूर ज़वर आहिनि। उनजो ड्रामो आहे लिखियलु जेको इन क़रीब अव्हां जे नज़रनि जे साम्हूं हूंदो इंशा अल्लाह। ऐं जेके दोस्त
पंहिंजी राय ॾिनी आहे। उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक करा करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। त दोस्तो हींअर जीअं KTN ते हलंदड़ हिकु बहितरीनु सोप सीरियल बि हले पई, जंहिंजूं 4 क़िस्तूं हली चुकियूं आहिनि। पाप नगर उहा एक्शन ड्रामो आहे, सैयद निसार शाह आहे, मजू आहे, ऐं हिन में अब्बास कुल ओढाणो बि आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी बि आहे, ऐं साॻियो ई सेम कैरेक्टर जेको हींअर वेरनि जी बस्ती में ज़ुल्फ़कार बुर्दी जो सेम कैरेक्टर पाप नगर में बि आहे। ऐं ॾिसंदड़ वटां उहे ज़ाहिर आहे इहा मोट ॾिसूं त हाणे हिन में जेका वेरनि जी बस्ती में ज़ुल्फ़कार बुर्दी खे जेको आहे कोन मिली मोट, उहो हींअर ॾिसूं था हिन में हिनखे मिले थी या नथी मिले। ऐं इहो ॾिसंदड़ ई ॿुधाए सघनि था त कहिड़ो ड्रामो भलो आहे, कहिड़ो ड्रामो कso आहे। ऐं हिन ड्रामे बाबति बि अव्हां ॿुधायो, जेको मां उनजो बि अव्हां दोस्तनि में वटि जेको आहे वीडियो रखंदुसि इनशाअल्लाह। सुभाणे वारी तारीख़ में ज़रूरु रखंदुसि। ऐं अवा उहो मुंहिंजो वीडियो ॾिसो ऐं उनखे में कमेंट कयो त उहो ड्रामो कीअं लॻे तव्हांखे। दोस्तो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। इहे ई मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ, पहिरीं प्यारनि जे लाइ नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं हूंदियूं आहिनि। त पंहिंजो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखंदा करो, ऐं पंहिंजे नंढड़नि जो वॾड़नि जो ख़्यालु रखंदा करो। नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो, पंहिंजे ॿारनि खे रोड रस्तनि खां परे रखो, पंहिंजे गंदगी जे माहौल खां परे रखो, तालीम सुठी ॾियारो, शऊर पैदा कयो। अगरि जेकॾहिं अव्हां वॾड़ा नंढड़नि खे शऊर पैदा कंदव त नंढड़नि में बि अदब इख़लाक़ वारे दायरे में उन्हनि वटि बि अदब ऐं इख़लाक़ अची वेंदो। त दोस्तो इहे मुंहिंजा नंढा नंढा हिकिड़ा मैसेज हूंदा आहिनि जेके मां दोस्तनि खे हर वीडियो में मां ॾींदो आहियां। त मां चाहींदो आहियां को दोस्त मुंहिंजो अगरि हिकिड़े वीडियो ते बि अमल कंहिं करे बि थो त उन में मुंहिंजी बि जेको आहे न नेकी में जेको आहे हिसो मिलाइजी वेंदो। इहो बाबा सदका जारिया आहे। अव्हां बि इन सदका जारिया सम्झी मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट ज़रूरु कंदा करो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं अलाह अव्हांखे ख़ुशि रखे। त दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखंदा करो। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी माण्हू वारा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, परवेकी, बलोची, उर्दू, पंजाबी, ऐं जेके मारवाड़ी, थरी जेके बि रहनि था असांजी सिंध में, पूरे पाकिस्तान में, जिते जिते दुनिया जी कहिड़ी बि कुन कुछ में असांजे जेके सिंधी रहंदड़ था, सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि, उहे सभु आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। इहे ई मुंहिंजियूं नेक दुआऊं हूंदियूं आहिनि, नेक तमन्नाऊं हूंदियूं आहिनि। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तो वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं मां दोस्तनि खां मां वठंदो आहियां इजाज़त। जुदा नफ़िदा पाकिस्तान जी ज़िंदाबाद। जीअं लतीफ़ जी नगरी। तमामु वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजो ख़्यालु रखंदा। ऐं हमेशह अव्हांखे रोज़ु नए वीडियो सां गॾु मौजूदु हूंदुसि ऐं हर ड्रामे जी अपडेट अव्हां दोस्तनि ताईं पहुचाईंदो रहंदुसि। ऐं विच में जेके कमियूं कोताहियूं पूरो महीनो, 1.5 महीनो, 2 महीना जेको ग़ाइबु रहियुसि, उन जे लाइ दोस्तनि खां माज़रत कंदुसि। जिन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा। ऐं जिन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल में सब्सक्राइब करण खां अलावा कमेंट बि कंदा आहिनि, लाइक बि कंदा आहिनि, उहे दोस्त, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। जीअं नज़ीर आकाश ओढाणो नसीराबाद ऐं नज़ीर अटक पंजाब, ऐं असगर अली थेबो शेर सोलंगी, ऐं पंहिंजो नियाज़ हुलियो साहब, उनजी वॾी महिरबानियूं अदा ॾियूं। नियाज़ हुलियो साहब जेको दरिया जे किनारे ते रहे थो, उन अदा जी वॾी महिरबानियूं जिन असांजी चैनल खे सब्सक्राइब कयो। ऐं हुनखां अलावा उन्हनि कमेंट बि कयो, पंहिंजी एड्रेस बि ॾिनो। जेकॾहिं अव्हां दोस्त पंहिंजो मुंहिंजे हिन वीडियो में नालो ॿुधणु चाहियो था त जल्दी में हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो लिखी कमेंट कयो फ़ौरन। ऐं फ़ौरन जो फ़ौरन ई कंदव त। ऐं हुनखे अलावा मुंहिंजे हिन पूरे वीडियो खे वॉच कयो। वॉच करण खां पोइ लाइक कमेंट करणु न विसारींदा। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। हींअर अव्हां ॾिसी रहिया आहियो सोप सीरियल सिंध TV जी बहितरीनु सोप सीरियल वेरनि जी बस्ती। जीअं नालो वेरनि जी बस्ती हो, तीअं वेरनि जी बस्ती ड्रामो बिल्कुलु फ्लॉप वियो। ऐं फ्लॉप ड्रामे जो कारण अव्हां दोस्त ॿुधाए सघो था। ड्रामे में बिल्कुलु ई
जेकॾहिं हिन में सैयद निसार शाह हुजे हा या कुझु असद कुरैशी हुजे हा या कोई ॿिया अदाकार हुजनि हा त थी सघे थो त हीउ ड्रामो अञा बि बहितर खां बहितर थी वञे हा। ऐं हुन खां अलावा जन दोस्तनि कमेंट बि कया हुया खोड़ सारा त यार हिन में जेको आहे हाजन तियोनेर जी जॻह ते अगरि साईं निसार शाह खे रखियो वञे हा तमामु बहितर हुयो। ऐं जेको आहे DSP जो कैरेक्टर उहो बि सफ़ा SP वारो कैरेक्टर उहो बि थधो आहे। बहरहाल पूरी स्टोरी में थधाणु आहे। ऐं स्टार्टिंग में जीअं स्टोरी हली हुई उन मौज़ूअ ते हाणे उन मौज़ूअ ते बिल्कुलु बि न आहे इहा स्टोरी। ऐं सभु कैरेक्टर थधा आहिनि, कंहिं बि कैरेक्टर में का जान न आहे। ऐं ॾिसण वारा जेके आहिनि बिल्कुलु हुन मां बेज़ार थी विया आहिनि। ऐं ॾिसंदा अचूं था उन्हनि दोस्तनि जी जेके कमेंट आहिनि उहे चवनि था जल्द अज़ जल्द हिन ड्रामे खे बंदि कयो वञे ऐं उन खां पोइ ॿियो ड्रामो ऑन एयर कयो वञे। त दोस्तो ॿियो ड्रामो बि हींअर तयारु थी चुको आहे ऐं क़रीब उहो बि जल्द अज़ जल्द सिंध TV ताईं ऑन एयर कयो वेंदो। डायरेक्टर नूर ज़वर जी जेको आहे डायरेक्टर बि उहे आहिनि, राइटर बि नूर ज़वर आहिनि। उनजो ड्रामो आहे लिखियलु जेको इन क़रीब अव्हां जे नज़रनि जे साम्हूं हूंदो इंशा अल्लाह। ऐं जेके दोस्त पंहिंजी राय ॾिनी आहे उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। त दोस्तो हींअर जीअं KTN ते हलंदड़ हिकु बहितरीनु सोप सीरियल बि हले पई जंहिंजूं 4 क़िस्तूं हली चुकियूं आहिनि। पाप नगर उहा एक्शन ड्रामो आहे। सैयद निसार शाह आहे, मजू आहे ऐं हिन में अब्बास कुल ओढाणो बि आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी बि आहे। ऐं साॻियो ई सेम कैरेक्टर जेको हींअर बेरनि जी बस्ती में ज़ुल्फ़कार बुर्दी जो सेम कैरेक्टर पाप नगर में बि आहे। ऐं ॾिसंदड़ वटां उहे ज़ाहिर आहे इहा मोट ॾिसूं त हाणे हिन में जेका वेरनि जी बस्ती में ज़ुल्फ़कार बुर्दी खे जेको आहे कोन मिली मोट, उहो हींअर ॾिसूं था हिन में हिनखे मिले थी या नथी मिले। ऐं इहो ॾिसंदड़ ई ॿुधाए सघनि था त कहिड़ो ड्रामो भलो आहे, कहिड़ो ड्रामो कसो आहे। ऐं हिन ड्रामे बाबति बि अव्हां ॿुधायो जेको मां उनजो बि अव्हां दोस्तनि में वटि जेको आहे उनजो वीडियो रखंदुसि इंशा अल्लाह। सुभाणे वारी तारीख़ में ज़रूरु रखंदुसि। ऐं अवा उहो मुंहिंजो वीडियो ॾिसो ऐं उनखे में कमेंट कयो त उहो ड्रामो कीअं लॻे तव्हांखे। दोस्तो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। इहे ई मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ पहिरीं प्यारनि जे लाइ नेक तमन्नाऊं नेक दुआऊं हूंदियूं आहिनि। त पंहिंजो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखंदा करो ऐं पंहिंजे नंढड़नि जो वॾड़नि जो ख़्यालु रखंदा करो। नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो, पंहिंजे ॿारनि खे रोड रस्तनि खां परे रखो, पंहिंजे गंदगी जे माहौल खां परे रखो, तालीम सुठी ॾियारो, शऊर पैदा कयो। अगरि जेकॾहिं अव्हां वॾड़ा नंढड़नि खे शऊर पैदा कंदो त नंढड़नि में बि अदब इख़लाक़ वारे दायरे में उन्हनि वटि बि अदब ऐं इख़लाक़ अची वेंदो। त दोस्तो इहे मुंहिंजा नंढा नंढा हिकिड़ा मैसेज हूंदा आहिनि जेके मां दोस्तनि खे हर वीडियो में मां ॾींदो आहियां। त मां चाहींदो आहियां को दोस्त मुंहिंजो अगरि हिकिड़े वीडियो ते बि अमल कंहिं करे बि थो त उन में मुंहिंजी बि जेको आहे न नेकी में जेको आहे हिसो मिलाइजी वेंदो। इहो बाबा सदका जारिया आहे। अव्हां बि इन सदका जारिया सम्झी मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट ज़रूरु कंदा करो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं अलाह अव्हांखे ख़ुशि रखे। त दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखंदा करो। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी माण्हू वारा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, परवेकी, बलोची, उर्दू, पंजाबी ऐं जेके मारवाड़ी, थरी जेके बि रहनि था असांजी सिंध में, पूरे पाकिस्तान में, जिते जिते दुनिया जी कहिड़ी बि कुंड कुछ में असांजे जेके सिंधी रहंदड़ था, सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि, उहे सभु आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। इहे ई मुंहिंजियूं नेक दुआऊं हूंदियूं आहिनि, नेक तमन्नाऊं हूंदियूं आहिनि। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तो वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसि ताईं मां दोस्तनि खां मां वठंदो आहियां इजाज़त। जुदा नफ़िदा पाकिस्तान जी ज़िंदाबाद। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ जी नगरी। तमामु वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजो ख़्यालु रखंदा।